इन वीडियो क्लिप में असां 8 सिपारे जी सूरह आराफ जे 6 खां 10 रुकू ताईं जो सिंधी तर्जुमो कंजुल ईमान ॿुधंदासीं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ऐं एराफ वारा किन मर्दनि खे सॾींदा जिन खे संदन पेशानियुनि सां सुञाणींदा हूंदा। चवंदा तव्हांखे कहिड़ो फ़ाइदो ॾिनो तव्हांजी जमात ऐं तव्हांजी वॾाई। छा ही आहिनि उहे माण्हू जिन बाबति तव्हां कसम खणंदा हुआ त अल्लाह उन्हनि ते कुझु बि रहमत न कंदो। हिननि खे त चयो वियो जन्नत में दाख़िल थियो, न तव्हांखे को ख़ौफ़ न तव्हांखे को ग़म आहे। ऐं दोज़खी बेहिश्तियुनि खे सॾींदा त असांखे कुझु पाणी ॾियण जी महिरबानी करियो या उन खाधे मां जेकी अल्लाह तव्हांखे अता कयो आहे। चवंदा अल्लाह उहे ॿई काफ़िरनि ते हराम कया आहिनि जन पंहिंजे दीन खे रांदि रूंद ऐं तमाशो सम्झो ऐं दुनिया जी ज़िंदगी उन्हनि खे धोखो ॾिनो। पोइ अॼु असां उन्हनि खे छॾे ॾिनो जीअं उन्हनि हिन ॾींहं जे ॾिसण जो ख़्यालु छॾे ॾिनो ऐं जीअं असांजे आयतुनि जो इनकार कंदा हुआ। ऐं बेशक असां उन्हनि वटि हिकु किताबु आंदो जंहिंखे असां हिकु वॾे इल्म सां मुफ़स्सल कयो ऐं ईमान वारनि लाइ हिदायत ऐं रहमत आहे। छा था तकिन सवाइ हिन जे त किताब जो ॿुधायल अंजाम आॾो अचे। जंहिं ॾींहुं ॿुधायल अंजाम वाक़िअ थींदो चई ॾींदा उहे जेकी उनखे अॻे विसारे वेठा हुआ बेशक असांजे रब जे रसूलनि हक़ आंदो हो। पोइ छा आहिनि के असांजा सिफ़ारिशी जो असांजी शफ़ाअत कनि या असांखे वापसि मोकिलियो वञे जीअं असां अॻियनि कमनि जे उबतड़ कमु कयूं। बेशक उन्हनि पाण खे घाटे में विधो ऐं उन्हनि खां विसरी विया संदन बोतान जेकी घड़ींदा हुआ। बेशक तव्हांजो रब अल्लाह आहे जंहिं आसमान ऐं ज़मीन 6 ॾींहंनि में ख़लक़िया पोइ अर्श ते अस्तवा फरमायाई जीअं उन जे शान जे लाइक़ु आहे। राति ॾींहं खे हिक ॿिए सां ढके थो जो जल्द उन जे पुठियां लॻो अचे थो ऐं सिज ऐं चंड ऐं तारा बनायाई समूरा संदसि हुकुम हेठि आहिनि। ॿुधो उन्हीअ जे हथ में आहे पैदा करण ऐं हुकुम ॾियणु। वॾी बरकत वारो आहे अल्लाह समूरनि जहाननि जो रब। पंहिंजे रब खां दुआ घुरो आजिज़ी सां ऐं आहिस्ते। बेशक हद लंघंदड़ उनखे पसंदि न आहिनि ऐं ज़मीन में फ़साद न फैलायो। उन में सुधारो अचण बद ऐं उन खां दुआ घुरो डिॼंदे ऐं तमा रखंदे। बेशक अल्लाह जी रहमत नेकनि खे क़रीब आहे। ऐं उहो ई आहे जो हवाऊं मोकिलींदो आहे पंहिंजे रहमत जे आॾो ख़ुशख़बरी ॿुधाईंदड़ करे एसि ताईं जो जॾहिं खणी अचनि ॻरा ककर त असां उन्हनि खे हिलायो से मुअल शहर जी तरफ़। पोइ उन मां पाणी लाथोसीं। पोइ असां क़िस्मे क़िस्मे मेवा कढियासीं। अहिड़ीअ तरह असां मुअलनि खे कढंदासीं। मन तव्हां नसीहत पिरायो ऐं जेकी चङी ज़मीन आहे ऐं जेका चङी ज़मीन आहे उनजो सलो अल्लाह जे हुकुम सां निकिरंदो आहे ऐं जेका ख़राबु आहे उन मां न निकिरंदो आहे मगर थोरो मुश्किल सां। असां ईअं मुख़्तलिफ़ नमूने आयतूं बयानु करियूं था शुक्रगुज़ारनि जे वास्ते। बेशक असां नूह खे संदसि क़ौम जी तरफ़ मोकिलियो। पोइ उन चयो ए मुंहिंजी क़ौम अल्लाह जी इबादत करियो, उन खां सवाइ तव्हांजो को माबूद कोन्हे। बेशक मूंखे भउ आहे तव्हांजे लाइ वॾे ॾींहं जे अज़ाब जो। संदसि क़ौम जे रईसनि चयो बेशक असां तोखे खुली गुमराही में ॾिसूं था। जीअं चयाई ए क़ौम ए मुंहिंजी क़ौम मूं में का गुमराही कान्हे, मां त रब्बुल आलमीन जो रसूल आहियां। तव्हांखे पंहिंजे रब जा अहकाम पहुचाईंदे ऐं तव्हांजी भलाई चाहींदे ऐं मां अल्लाह जी तरफ़ां उहो इल्मु रखां थो जो तव्हां नथा रखो। छा तव्हांखे ताजुब थियो जो तव्हां वटि तव्हांजे रब जे तरफ़ां हिकु नसीहत आई तव्हां मां हिकु मर्द जी मारिफत जीअं उहो तव्हांखे डिॼारे ऐं तव्हां डिॼो मन अवां ते रहम थिए। पोइ उन्हनि उनखे कूड़ो सम्झो। पोइ असां उनखे नजात ॾिनी ऐं उन्हनि खे बि जेकी ॿेड़ीअ में साणसि गॾु हुआ। ऐं असां पंहिंजी आयतुनि जी तकज़ीब कंदड़नि खे ॿोड़ियो। बेशक उहो टोलो अंधो
ऐं आद जी तरफ़ संदन बिरादरीअ मां हूद खे मोकिलियोसीं। चयईं ए मुंहिंजी क़ौम अल्लाह जी बंदगी करियो, उन खां सवाइ तव्हांजो को माबूद कोन्हे, छा पोइ तव्हां डिॼो नथा? उन जे क़ौम जे सरदारनि चयो, बेशक असां तोखे बेवकूफ़ सम्झूं था ऐं बेशक असां तोखे कूड़नि मां गुमान कयूं था। फरमाईं ए मुंहिंजी क़ौम, मूंखे बेवकूफ़ीअ सां कहिड़ो वास्तो? मां जहाननि जे परवरदिगार जो रसूल आहियां। तव्हांखे पंहिंजे रब जा अहकाम पहुचायां थो ऐं तव्हांजो भरवसे जोॻो ख़ैरख़्वाह आहियां। ऐं छा तव्हांखे हिन ते हैरत थी जो तव्हां वटि तव्हांजे रब जे तरफ़ां हिकु नसीहत आई, तव्हां मां हिकु मर्द जी मारिफत जो उहो तव्हांखे ड्रेजारे। ऐं यादि कयो जॾहिं उन तव्हांखे क़ौमे नूह जो जानशीन कयो ऐं तव्हांजे जिस्म जे फैलाव खे वधायाई। पोइ अल्लाह जूं नेमतूं यादि करियो, मन तव्हां कामयाब थियो। चवणु लॻा, छा तूं असां वटि उन करे आयो आहीं जो असां हिकु अल्लाह जी इबादत करियूं ऐं जिन जी असांजा अबा ॾाॾा पूॼा कंदा हुआ उन्हनि खे छॾे ॾियूं? पोइ आण असां वटि जंहिंजो तूं वाइदो ॾेई रहियो आहीं, जेकॾहिं सचो आहीं। चयाईं, ज़रूरु तव्हां ते तव्हांजे रब जो अज़ाब ऐं कहर पियो। छा मूंसां ख़ाली उन्हनि नालनि में झगड़ो करे रहिया आहियो जेकी तव्हां ऐं तव्हांजे अबनि ॾाॾनि रखिया, जंहिंजे वास्ते अल्लाह को दलील न लाथो आहे? पोइ इंतज़ारु करियो, मां बि तव्हां सां गॾु रस्तो तकियां थो। पोइ असां उनखे निजात ॾिनी ऐं उन सां जेकी गॾु हुआ पंहिंजी ख़ासि रहमत सां, ऐं जेकी असां जूं आयतूं कूड़ियूं सम्झंदा हुआ उन्हनि जी असां पाड़ पटे छॾी ऐं उहे ईमान आणण वारा न हुआ। ऐं समूद जी तरफ़ उन जी बिरादरी मां साले खे मोकिलियोसीं। चयाईं, ए मुंहिंजी क़ौम, अल्लाह जी इबादत करियो, उन खां सवाइ तव्हांजो को माबूद न आहे। बेशक तव्हां वटि तव्हांजे रब तरफ़ां रोशन दलील आयो। हीअ अल्लाह जी ॾाची आहे तव्हांजे वास्ते निशानी। पोइ उनखे छॾियो त अल्लाह जी ज़मीन में खाए ऐं उनखे तकलीफ़ न पहुचायो जो तव्हां ते दर्दनाक अज़ाब ईंदो। ऐं यादि करियो जॾहिं तव्हांखे आद जी जाइ ते वेहारियईं ऐं मुल्क में जॻह ॾिनी ऐं नरम ज़मीन में माड़ियूं ठाहियो था, जबलनि में जायूं घड़ियो था। पोइ अल्लाह जूं नेमतूं यादि करियो ऐं ज़मीन में फ़साद मचाईंदा न फिरो। उन क़ौम जी वॾाई वारनि कमज़ोर मुसलमाननि खे चयो त छा तव्हां ॼाणो था त साले पंहिंजे रब जो रसूल आहे? चयऊं, बेशक असां उन ते ईमान रखूं था जंहिंसां उनखे मोकिलियो वियो आहे। वॾाई वारा चवणु लॻा, जंहिं ते तव्हां ईमान आंदो असांखे उन खां इनकार आहे। पोइ ॾाची जूं खिचियूं कपियाऊं ऐं पंहिंजे रब जे हुकुम खां सरकशी कयाऊं ऐं चवणु लॻा, ए सालिह, असां ते आण जंहिंखां तूं ड्रेजारे रहियो आहीं, जेकॾहिं तूं रसूल आहीं। पोइ उन्हनि ते ज़लज़लो आयो ऐं सुबुह जो पंहिंजे घरनि में ऊंधे मुंहुं पियल रहिजी विया। पोइ साले उन्हनि खां मुंहुं फेरियो ऐं चयईं, ए मुंहिंजी क़ौम, बेशक मां तव्हांखे पंहिंजे रब जी रिसालत पहुचाए छॾी ऐं अव्हां जो ख़ैरु घुरियमि, पर तव्हांखे ख़ैरु ख़्वाहनि जी ज़रूरत ई कान आहे। ऐं लूत खे असां मोकिलियो जॾहिं उन पंहिंजी क़ौम खे चयो, छा अहिड़ी बेहयाई करियो था जेका तव्हां खां अॻे जहान में कंहिं न कई? तव्हां त मुड़ुसनि वटि शहवत जे इरादे सां वञो था, औरतुनि खे छॾे करे, बल्कि तव्हां माण्हू हद खां लंघी वियो। ऐं उन जी क़ौम जो को जवाबु न हो मगर हीउ चवणु त उन्हनि खे पंहिंजे ॻोठ मां कढी छॾियो, हीउ माण्हू त पाकीज़गी चाहिनि था। पोइ असां उनखे उन जे घर वारनि खे निजात ॾिनी मगर उन जी ज़ाल पुठिते रहिजी वेंदड़नि में थी। ऐं असां उन्हनि ते हिकु बरसाति वसाई। पोइ ॾिसो कहिड़ी पछाड़ी थी मुजरिमनि जी।